नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं त सबको ऑफिस उमरकोट ते अॼु बुज़ुर्ग पोरियत डिप्टी कमिश्नर उमरकोट जे क्लार्कनि ऐं पुलिस वारनि जे तरफ़ां थियल तस्लील जे हवाले सां ॻाल्हि कंदे जी नाज़रीन उमरकोट सबको ऑफिस ते पोरियत उमीद अली सोलंकी पंहिंजा मौक़िफ़ ॾींदे चयो त मुंहिंजा बचा बुखिया ऐं खुले आसमान हेठि वेठा आहिनि। सियासी नुमाइंदनि जो इंतज़ार कंदे कंदे नेठि DC ऑफिस ते वियसि। उते पुलिस वारनि मूंखे धिका ॾेई हेठि केराए ऐं धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। पोरियत बुज़ुर्ग चयो त आउं हमेशह खां शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जो जियालो रहियो आहियां ऐं रहंदुसि, पर इन्हनि नुमाइंदनि मां कंहिं बुसार न लधी। तॾहिं DC ऑफिस ते वियसि। वधीक ॿुधंदा हिन वीडियो। अस्सलाम वालेकुम। मां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सैयद अब्दुर्रहमान शाह सबको न्यूज़ चैनल तरफ़ां अॼु तव्हां सां मुखातिब आहियां ऐं सबको जी ऑफिस ते असां वटि हिकु ॾुखायल पीरसन माण्हू आयो आहे जेको असांखे जेको दान ॾेई रहियो आहे ऐं उनजो इहो चवणु आहे त बाबा ऐं हिकिड़े तंबू ला करे जेको आहे DC ऑफिस में वियुसि। उते मूंखे जेको पुलिस वारनि धक्का ठेला ॾेई हीअ वॾियूं वॾियूं दावाऊं कनि था त बाबा असां हुते हेतिरा तंबू विराया, हुते हेतिरा तंबू विराया, हेतिरनि माण्हुनि खे इमदाद ॾिनी, हेतिरनि माण्हुनि खे हेतिरा कटा ॾिना। इहो सॼो कूड़ आहे, इहो सॼो ड्रामो आहे। हिकु माण्हू खे जॾहिं हू कुझु नथा ॾेई सघनि त घणनि खे हू छा ॾींदा। इन जे लाइ करे हीउ जेको आहे सो दांह खणी आयो आहे। चाचो पाण पंहिंजी तकलीफ़ जो इज़हार कंदो त हिन सां छा वेदन आहे, कहिड़ी तकलीफ़ आहे। न हिन खे मुआरी मच्छरनि वारी मिली आहे, न हिन खे को इमदाद मिली आहे, न ई वरी को हिन खे अहिड़ो टेंट मिलियो आहे जंहिंजी छा में ही पंहिंजा बचा उस खां बचाए सघे। चाहे तव्हांजो नालो छा आहे? नालो उमेद अली। उमेद अली। तव्हां किथे किथे विया हुआ? असीं DC जे ऑफिस ते वियासीं, उते पुलिस अंदरि छॾे न। अच्छा। चई ते का शइ कोन्हे, वञो। अच्छा। वियासीं हलिया। अच्छा। ॿियो तव्हां किथे किथे विया? बसि ॿिए कंहिंखे था ॾियूं। साईं वटि विया। साईं चयो बाबा हींअर मूंखे माफ़ी ॾियो, ऐं कराची खां वरी अचां। असांखे मानी मोकिले ॾिनी। कराची खां वरी अचां ऐं आऊं ॾींदुसि। कहिड़े साईं तव्हांखे मानी मोकिले ॾिनी? वरी आयो ई कोन साईं अञा। कहिड़े साईं तव्हांखे मानी मोकिले ॾिनी? साईं सरदार शाह। साईं सरदार शाह तव्हांखे हिकु वेले जी मानी मोकिले ॾिनी? सरदार शाह पाण मूं चयो। अच्छा। साईं माना तव्हांखे हिकु वेले जी मानी मोकिले ॾिनी। उनखां पोइ चवंदा हाणे आउं वञा थो कराची, उतां खां थी वरी अची वञी सार लहंदो। माना इहो ई साईं तव्हां खां माना जेको सरदार शाह पाण चयो बाबा मुंहिंजो वाइदो आहे, तव्हांखे आऊं ॾींदुसि। त कराची खां छॾे साईं जीअं कराची खां वापसी आयो तव्हां साईं वटि विया आहियो? हा हुते कराची खां असीं कंहिं वटि वियो खनि। सुबुह जो वञा थो साईं जे बंगले ते। जी जी। पर हुन DC साहिब वटि मिलणु कोन ॾिनो, बाक़ी कंहिं वटि वञा, पुलिस छॾे ई न। अच्छा। पुलिस वारनि पुलिस बीठी आहे। तव्हांखे धिका ठेला वेला ॾिनो? हा ठेला ॾिना। आई कोन निकिरी वञे दरवाज़े खां अंदरि छॾीनि न। अच्छा। हा। अरे बाबा असीं DC वटि आया आहिनि, असांजे घर किरी पिया आहिनि, असीं काड़े में बच्चा वेठा आहिनि। अच्छा। किथां आणियूं? पलियुनि जा छां कई आहे। माण्हू ॿिया विया मज़दूरी ते उन जे घरनि में वेठा आहियूं। पलियुनि जा ठाहियो पाल उहो ॾियो मथां। अड़े बीमारी सीमारी असीं किथां करियूं? माना तव्हां जेको सो माना DC साहिब वटि पंहिंजी तकलीफ़ जो इज़हार खणी आहे त उते तव्हांखे धिका ऐं ठेला ॾेई कढी छॾियो। सभु दुनिया ते सभिनी ज़मीर विको आहे। अड़े सिंध जी राणी मुई आहे, ग़रीबनि लाइ मुई, हुनखे बुख का हुई ई कोन। अॼुकल्ह ग़रीबनि खे केरु पुछे ई कोन थो। साईं अली मर्दा शाह खे चयो, सरदार शाह खे चयो, नवाज़ यूसुफ खे चयो, पहिरीं मुंहिंजे क़ुर ते लिखी ॾियो, पहिरीं मुंहिंजी ग़रीब आवाम जी कजा, ग़रीब आवाम जी सार लहिजो। ग़रीब खे वञो त थेला ॾियो कढनि। माना हाणे जेको सो ग़रीब आवाम जी इहा इज़त। हींअर सिपाही खे मूं चयो पुलिस वारा